नाज़ीम जूनियर ज़ुल्फ़िकार भुट्टो पारां गिम्स सिटी अस्पताल जो दौरो करे HIV में मुब्तला ॿारनि जी अयादत कई वई आहे। वांके ॿुधाईंदासीं। मीडिया सां ॻाल्हाईंदे जूनियर ज़ुल्फ़िकार जो चवणु हो त पाकिस्तान में सिहत जी सहूलियतुनि जी खोट आहे, डॉक्टरनि खे बि तहफ़ुज़ ॾियणु घुरिजे। जूनियर ज़ुल्फ़िकार चयो त 28वीं तरमीम अवाम खे ॿुधाइण खां सवाइ नथी आणे सघिजे। जूनियर ज़ुल्फ़िकार चयो त ईंदड़ इलेक्शन DA सां न पर पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जी प्लेटफॉर्म तां विढ़ंदो। वांके ॿुधाईंदासीं त जूनियर ज़ुल्फ़िकार चयो त ईंदड़ इलेक्शन JDA सां न पर पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे प्लेटफॉर्म तां विढ़ंदो। वांके ॿुधाईंदासीं। जूनियर ज़ुल्फ़िकार भुट्टो पारां गिम्स सिटी अस्पताल जो दौरो करे HIV में मुब्तला ॿारनि जी अयादत कई वई आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे जूनियर ज़ुल्फ़िकार जो चवणु हो त पाकिस्तान में सिहत जी सहूलियतुनि जी खोट आहे, डॉक्टरनि खे बि तहफ़ुज़ ॾियणु घुरिजे। जूनियर ज़ुल्फ़िकार चयो त 28वीं तरमीम अवाम खे ॿुधाइण खां सवाइ नथी आणे सघिजे। जूनियर ज़ुल्फ़िकार चयो त ईंदड़ इलेक्शन JDA सां न पर पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे प्लेटफॉर्म तां विढ़ंदो। ही अहम ख़बर मां ताईं पहुचाए पिया। नाज़ीम जूनियर ज़ुल्फ़िकार भुट्टो पारां गिम्स सिटी अस्पताल जो दौरो करे HIV में मुब्तला ॿारनि जी अयादत कई वई आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे जूनियर ज़ुल्फ़िकार जो चवणु हो त पाकिस्तान में सिहत जी सहूलियतुनि जी खोट आहे, डॉक्टरनि खे बि तहफ़ुज़ ॾियणु घुरिजे। जूनियर ज़ुल्फ़िकार चयो त 28वीं तरमीम अवाम खे ॿुधाइण खां सवाइ नथी आणे सघिजे। जूनियर ज़ुल्फ़िकार चयो त ईंदड़ इलेक्शन JDA सां न पर पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे प्लेटफॉर्म तां विढ़ंदो। वधीक तफ़सील सां राब्तो कयो आहे गंबट में सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर हाकिम भट्टी सां। जी हाकिम भट्टी, तफ़सील ॾिजो। जेका मौसम ॿारनि में बची वई आहे उसमें शहीद भुट्टो जो अॻवान ज़ुल्फ़िकार जूनियर हुते पहुतो आहे। गंबट गिफ्ट जे सिटी में ॿारनि मौसम ॿारनि अयादत कई ऐं हुन चयो त जेको आहे जेको मौसम ॿारनि में वधे थी डॉक्टरनि ऐं जेको सर्जन जो ग़लति इस्तेमालु उहो थिए थो, हुन ते कानूनी कार्रवाई कई वञे। पूरे पाकिस्तान में सिहत जो बेड़ो फुटल आहे। हुन ते जेको थोरे माण्हुनि जी ज़िंदगी बचे आहिनि। हिनजो वधीक दफ़ो 28वीं जेको कराची खे मस्कट हवाले कयो हिन जेको आहे उहो हिसो आहे कराची कैंप में हलींदासीं। ऐं हुन चयो त इलेक्शन में जेको अलॻि शहीद भुट्टो जे मिलंदुनि ऐं बाक़ी दूसरा जेको इतिहाद आहे हुन सां सॼो थी वेंदो। हिन वक़्त जी ज़रूरत आहे त पाकिस्तान खे बहितरीन सियासतदान ई बहितरीन बणाए सघनि था ऐं करे सघंदासीं। महिरबानी हाकिम भट्टी, तफ़सील ॾियण लाइ।